वासुदेव केशी आयो केशी दई चे तो ता मुखे एकड़ो मौको जो मुखों तो देवता भजी वेंदा आहिनि स्वर्ग छॾे करे। हे जेके दैत आहिनि उन्हनि जी अलॻि ॻाल्हि आहे, मुंहिंजी अलॻि ॻाल्हि आहे। ठीकु आहे भाई, ईअं कमु थी वञे त बढ़िया आहे, न त पोइ अॻिलो प्रोग्राम त तयारु आहे, प्लानिंग त असांजी थियल आहे। केशी घोड़े जे रूप में आयो, जिन महिल हिन हिनाइण लॻो त देवता भजी वेंदा स्वर्ग छॾे। ईअं न सम्झिजो जे हे घोड़ा हूंदा आहिनि टांगे वारा। उन घोड़े जो वर्णन लिखियल आहे त आकाश में उनजो शरीर स्पर्श कंदो। चओ जय श्री कृष्ण। उहो डुकंदो डुकंदो आयो, ग्वाल बाल थर थराइजी विया, देवता बि डिॼी विया। भगवान मुस्कुराइनि था, ग्वाल बालनि खे पंहिंजो पोइते करे वरितो, जोर सां अची करे भगवान ते प्रहार कई। भगवान हिकु तरफ़ थी विया, ॿियों बार आयो, वरी भगवान घोड़े खे हटाए छॾियो। टियों बार जेॾी महिल आयो त भगवान पंहिंजो हथु खणी करे सिधो घोड़े जे मुंहं में ॾेई छॾियो। सिधो मुंहं में जीअं भगवान जो कर कमल वियो, उन जो प्रहार सही न सघियो ऐं केशी दैत उते ई श्री गोपाल नमो नमः। बोलो वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अञा रुकी न इहा कहानी। व्योमासुर आयो, उन ग्वाल बाल जो वेश धारे करे भगवान जे खेल मंडलीअ में शामिल थियो, क्रीड़ा मंडलीअ में। और डडी बोरा करे छा पियो करे, हिकु हिकु ग्वाल बाल खे खणी वञी करे ऐं हिकिड़ी गुफ़ा जे अंदरि बंदि करे मथां वॾी चट्टान लॻाए छॾे। भगवान ॾिसण लॻा, भैया हे काॾे आहे? धीरे धीरे ॿ ॿ टे टे चार चार गायब था थींदा वञनि, अधु ग्वाल बाल रहिजी विया आहिनि। भगवान ध्यानु ॾिनो, अरे अच्छा हे नकली अची वियो आहे, हे कंस जो माण्हू। ठीकु ठीकु ठीकु। भगवान पोयों पोयों विया हुनजे, ऐं पकड़ियऊं हुनखे, ऐं पकड़े करे जो हुनखे ॾिनऊं हिकिड़ो झटको, त उहो बि सिधो वैकुंठ धाम पहुची वियो। श्री मुकुंदाय नमो नमः। भगवान वो पिनाक जेकी लॻल हुई शिला, उहा तोड़े छॾी, चट्टान हटाए करे सभई ग्वाल बालनि खे भगवान वापसि वठी आया। हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की।